فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الله سبحان الله ورفعنا لك ذكرك سبحان الله سبحان الله سبحان الله صدق الله العلي العظيم سبحان الله وبلغنا رسوله النبي الكريم سبحان الله سبحان الله سهر جاسيگار سبحان الله अनडे अगवा का कुल फयकून हुई नकाबी سبحان الله नकी सिद्ध हो नकी चंद्र हो न हुई कोई दीदार तने मोहब्बत सार बिहार लधाओ लतीफ थे سبحان الله हमदई सलात खां बाद काबिल तकरीम सादात किराम व उलमा किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी है मुझा प्यारा बुजुर्गों दोस्तों भाई अल्हम्दुलिल्लाह असांजे प्यारे भा मोहतरम जनाब अदा डॉक्टर मोहम्मद यूसुफ बदायूं मद्दज़िल्लहुल आली हिन साल दिल जे हुजूर फने ज़ौक़ शौक़ सां ॿिन्ही जहाननि जे सरदार जो मीलाद ऐं उर्स मुबारक मल्हायो سبحان الله سبحان الله जंहिंजी निगरानी काबिल सद इज़्ज़त व एहतराम क़िबला साईं खुर्शीद अहमद शाह बादशाह दामत बरकातुहुल आलिया करण फरमाए मूंखां अॻ में पुरजोश वलवला अंगेज़ खिताब साईं हाफ़िज़ मुफ्ती मोहम्मद शाह नवाज़ बुगियो साहब जन फरमायो दोस्तों ये असांजा मुक़र्रर ख़तीब हाणे जवान आहिनि असांजी बि हाणे मोट आहे जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश कई سبحان الله سبحان الله سبحان الله दोस्तों الله अॻ में असां उर्स शरीफ़ कंदा हुआसीं उर्स अब डॉक्टर साहब जे घरां भत जी प्लेट आई आहे छाजो भत्ता अब साईं करीमन जो उर्स कयो سبحان الله हिन महीने खे त पाण सुञाणंदा कोन हुआसीं को रबीउल अव्वल आहे उर्सनि वारो महीनो
मथियूं पीर वारो यारहीं वारो में उमूमन माण्हू सवाल कंदा आहिनि अवां हे जलसा जुलूस किथां साबित आहे क़ुरान में हदीस में असाबर खां कंहिंखां साबित करे ॾेखारियो। असां चऊं था बिल्कुलु न असहाबनि हीअं मल्हायूं पर सादगी सां, न ताबीन मल्हायो न तबा ताबीन मल्हायो, रबियुल अव्वल हीअं न मल्हायूं। पोइ असां था मल्हायूं, पोइ चवनि था दलील, असां चऊं था असां का नई नमाज़ कन कढी आहे जो क़ुर हदीस मां साबित कई। को असां रमज़ान खां बाद में 6 रोज़ा शवाल जा फर्ज़ त कोन कया जो असां तव्हांखे हदीस क़ुर में लिखी। हीअ आहे मोहबती मेलो। सिर्फ़ 2 टे ॻाल्हियूं तव्हांखे ज़हन नशीन करां त दादू शहर में वरी तोखां को सवाल न करे त मीलाद किथे लिखियो। असां मञूं था अॻ में सादगी सां मीलाद हो ऐं पंहिंजो उर्स हुओ। पोइ हे जशन, हे जलसा, हे जुलूस, हे झंडा बैनर शामियाना असां तॾहिं खां शुरू कया। असां ॾिठोसीं त 14 अगस्त जो ॾींहुं असां कोन मल्हायो। ठीकु आहे, असां चऊं था मल्हाइणु खपे, हली मल्हायो। इन सां पाकिस्तान वतन सां मोहबत वधे थी, महफ़िलूं थींदियूं, पाकिस्तान जे लाइ जिन क़ुर्बानियूं ॾिनियूं उनजो ज़िक्र थींदो। केतिरनि क़ुर्बानियुनि खां पोइ पाकिस्तान असांखे मिलियो आहे। हर साल अचण वारी नई नस्ल खे ॿुधाइणु खपे। पोइ यौम दुफ़ा, यौम क़ाइद आज़म, यौम इक़बाल, जशन सऊदिया, जशन दुबई, इहे बि त कोन हुआ। माण्हुनि जॾहिं खां लीडरनि जा ॾींहं पंहिंजे मुल्क जा ॾींहं मल्हाइण शुरू कया, पोइ दुनिया ईअं चवणु लॻी त वॾे में वॾो बादशाह उहो आहे जंहिंजा नारा, झंडा, जलसा, जुलूस घणा हुजनि। इहो वॾो आहे। पोइ असां फ़ैसिलो कयो त हाणे दुनिया में इहा रविश हली पई आहे त वॾो लीडर, वॾो हाकिम, वॾो सियासतदान उहो आहे जंहिंजा जलसा वॾा थियनि, झंडा घणा हुजनि, जलसा जुलूस गाॾियूं हुजनि, माण्हू हुजनि। पोइ असांखे साईं ख़ुर्शीद शाह जहिड़े जवान मशवरो ॾिनो त हाणे उर्स जो भत घर में वेही कोन खाइबो। हाणे जेकॾहिं रुझान इहो थी पियो आहे त पोइ सुन्नत जमात वारा निकिरो। सुन महबूब जा वॾा जलसा कयो, वॾा जुलूस कढो, झंडा लहरायो, शामियाना लॻायो, आलिम घुराए, सुहिणे हबीब जो 12 रबियुल अव्वल अहिड़े जज़्बे ऐं जोश सां मल्हायो जो सारी दुनिया खे ख़बर पए त
अज भी जेकॾहिं को बादशाह आहे त उन जो नालो मुहम्मद अज बि कंहिं सां घणा माण्हू आहिनि घणा झंडा आहिनि घणियूं गाॾियूं आहिनि उहो आमिना जो नालो असां हिन में कामयाब आहियूं असां त चऊं था त हर मकतब फ़िक्र जो माण्हू 12 रबियुल अव्वल में असांजो साथ ॾे असां सां गॾिजी पवनि महबूब जे ज़िक्र खे आम करण में मदद कनि सोने हबीब जे शान शौक़त में जेको असां दुनिया वारनि खे ॾेखारणु चाहियूं था त मामा जी भुल आहे त आमिना जो लाल अकेलो आहे करोड़े ग़ुलाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हबीब अल्लाह दुनिया वारा कदे केड़े कुंड में कदे केड़े कोने में मदीने जे मीर जो गुस्ताखियों बेअदबियों करण लगा असां सुन्नत जमात वारा ॿाहिर निकिरी वॾा वॾा जलसा वॾा वॾा जुलूस कढी नारा झंडा हणी उन्हनि खे मैसेज मोकिलियो ख़बरदार भली अल्लाह जो महबूब ज़ाहिर हलियो वियो आहे पर किरोड़े ग़ुलाम पुठियां छॾे वियो आहे क़यामत जी सुबुह ताईं ख़त्म नबूवत जो पहिरें ॾियण वारा सोने महबूब जी शान ते पहिरों ॾियण वारा किरोड़े ग़ुलाम अॼु बि जीअण था हाणे नारनि खे थोरो मुख़्तसर कजो मूंखे को नारनि खां नफ़रत कोन्हे टाइम सां सुभाणे आहे जुमो मूंखे वरी कराची आऊं सखर खां फिरंदो फिरंदो प्रोग्राम कंदो हुतां कराची पहुचणो आहे सुभाणे जुमो आहे नारो हणो पर घटि प्यारा मुसलमान भाइरो ॿिए नंबर में अल्लाह पाक फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला मुंहिंजा महबूब हर पोई घड़ी तुंहिंजे लाइ बहितर अॻे जुमे में ख़ुतबो थींदो हो वाइस थींदो हो ऐं शहर में को जलसो दादू जहिड़े सिटी में को जलसो थींदो साईं ख़ुर्शीद शाह वारा कराईंदा त 12 ॾींहं जा माण्हू ईंदा त वाह हली महबूब जो ज़िक्र ॿुधी अचो शान ॿुधी अचो प्यारा मुसलमान भाइरो पर वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला मुंहिंजा प्यारा अल्लाह पाक जे फरमान जो मक़सद सुनो अवां फ़िक्र न कयो अवां जो जीअं ज़माने में तरक़ी आई आहे अॻे कखाना घर हूंदा हुआ कखानियूं मस्जिदूं हूंदियूं हुयूं अॻे सहूलियतूं कोन हुयूं मुंहिंजा प्यारा हर शइ में तरक़ी आई आहे अॻे महीननि जा मोह हज जा सफ़र हूंदा हाणे उहो 4.5 कलाक ते बीठो ठीकु आहे अॻे घोड़े ऊठ जी सवारी हाणे ॾिसो छा अॻे ख़त लिखंदा हुआसीं
माण्हू फोत थी वेंदो त किन खे 40 खां पोइ वञी इतला मिलंदो, कंहिंखे महीननि खां पोइ मिलंदो। हाणे त बसि पोस्ट रख त मिंटनि में सभु ख़बर पइजी वञे। मोबाइल इंटरनेट जो दौर, इन ई दौर में अल्लाह पाक पंहिंजे हबीब जो ज़िक्र अहिड़ो वधायो जो माशा अल्लाह अॼु साईं ख़ुशी सां बादशाह फरमायो त असांजे शहर में रोज़ 4-5 जलसा थींदा। 12 ॾींहं छॾे हाणे त 12 ॾींहंनि में बि साईं जो ज़िक्र आम आहे। गलियुनि में, घिटियुनि में, महलनि में, इलाइक़नि में मीलाद मल्हायो पियो वञे। सोने हबीब जो उर्स मुबारक पियो थिए। मूं हिन वारे सम्झो त फ़क़ीर शमन महांगाई आहे वॾी। मोटर साइकिल वारो भाननि खां पोइ हेॾा निकिरे सो बि सोची पोइ थो निकिरे। पेट्रोल महांगो। मूंखे हिकिड़े फ़क़ीर चयोसीं हिंदुस्तान त वञी चंड ते पहुतो आहे। मुंहिंजो तूं फ़िकिर न कर, असांजो पेट्रोल खंड सभु अॻु में पहुची चुका। इहो को वॾो कमाल कोन्हे। हिन महांगाई जे दौर में चई 5,000 देग हूंदी सां 12-13 वञी लॻी आहे। प्यारा दोस्तो, त मूं पंहिंजे हिसाब सां मुंहिंजो प्रोग्राम घटि थींदा, मीलाद घटि थींदा। अॻे मूं कया 3-3, हींअर कया 4-4। केॾो मीलाद आम थियो। आशिक़ कोंदा ॾियानी मीलाद सोने महबूब जो वधंदो पियो वञे। सो कीअं न वधे। वरफ़ना लक ज़िक्रक, अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब अवां बांह लोॾे हलो, मां अवां जे लाइ अवां जे ज़िक्र खे बुलंद फरमाए छॾियो आहे। पोइ जंहिंजे ज़िक्र खे रब ऊचो करे बुलंद करे उनखे केरु घटाईंदो। मिट गए मिट जाएंगे मिटते हैं आदा तेरे, मिट गए मिट जाएंगे मिटते हैं आदा तेरे, पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। जंहिंजे ज़िक्र खे रब बुलंद कयो। जॾहिं जिब्राईल अमीन इहा आयत करीमा खणी आयो, नबियनि जे इमाम सरदार फरमायो जिब्राईल वापसि वञ, रब खां पुछी आ त तुंहिंजो महबूब थो पुछे अमां मुस्तफ़ा जो ज़िक्र कीअं ऊचो कयो आहे। ज़िक्र बुलंद त रब तुंहिंजो आहे, वॾो ज़िक्र त तुंहिंजो आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ। युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द, ज़मीन व आसमान वारनि जो हम्दू तस्बीहूं अल्लाह जे लाइ। मिठाई सां फरमाईंदो आहे त सारंग खे सारीन, माण्हू मिर्ग में आयूं अबर आसरे, तारा तवारीन, सिपूं जे समुंड जो तब नए सजनियारीन, पलर प्यारीन त थिए सुख संघारण कान। असांजे लाड़ जो बुज़ुर्ग आहे साईं मियां अली मोहम्मद महरी बिजारी शरीफ वारा, जंहिंजी नमाज़ जनाज़ा में मदीने जो साईं जलवा फरमाए तो पींघड़े में बार बोले
अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह हाणे गॾिजी पओ सुभान अल्लाह अल्लाह गॾिजी पींघणे में ॿार बोले अल्लाह पींघणे में नार बोले पींघणे में नार बोले हज़रत शाह हबीब रहमतुल्लाह अलैह भिटाई साहब खे डांटो ॾिनो वञ बकरी बुखी ॿधी पई आहे गाह करे आ भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह सुबुह जो निकितो शाम जो मोटी आयो हथे खाली बाबा से पुछो गाह किथे आ अर्ज़ कई बाबा जंहिं बूटे खे हथ पियो लॻायां उन मां आवाज़ पियो आयो अल्लाहु 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 घण पियल झंगल रहल मुंहिंजा माण्हू चारिन माल झण पियल झंगल रहल मुंहिंजा माण्हू चारिन माल उथी रोज़ रसूल खे वो सांगी कन सवाल अहला जनी जहान से मोर नथा विसरन मूं कख सरे पन सरे सरे साहोगा जनरी ठायो अल्लाह तौर ते तनखे सुभान अल्लाह रब खां पुछिया ज़िक्र त रब तुंहिंजो वॾो आहे घणो आहे तव्हां था चओ त मां पंहिंजे महबूब जो ज़िक्र बुलंद कयो आहे सो कीअं जंहिं वक़्त में मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जे महबूब जो कासिद बंदी जिब्राईल ख़ुदा जी बारगाह में आयो सुभान अल्लाह अॻ में परे परे अॼु रब वेझो घुरायो जिब्राईल हलिया हलिया अर्ज़ की सोना कॾहिं अॻे त इहो कोन घुरायो वेझो रब फरमायो अॻे मुंहिंजो कासिद हुए अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा जो कासिद अॼु तोखे मुंहिंजे महबूब सुभान अल्लाह वेझो आहे मुंहिंजे महबूब खे वञी ॿुधा ज़िक्रो क ज़िक्री मां तुंहिंजे ज़िक्र खे पंहिंजो ज़िक्र सम्झी वेठो तुंहिंजी मोहबत खे पंहिंजी मोहबत सम्झी वेठो आहियां तुंहिंजी इताअत खे पंहिंजी इताअत सम्झी वेठो आहियां तुंहिंजी फर्मा बरदारी खे पंहिंजी फर्मा बरदारी सम्झी वेठो आहियां मुंहिंजा महबूब ॿिए नंबर में जीअं जीअं दुनिया हलंदी वेंदी वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला तुंहिंजे लाइ हर घड़ी बहितर थींदी वेंदी तव्हांजो एॾो त तुंहिंजो ज़िक्र थींदो महाराणियूं झंग शहर भरिजी वेंदा झंडा लहराइबा जुलूस जलसा निकिरंदा तुंहिंजे नाले जा नारा लॻंदा सोना महबूब सभिनी लीडरनि बादशाह मुल्कनि जा ॾींहं हेठि थी वेंदा तुंहिंजे अचण जो ॾींहुं सभिनी खे मारे वेंदो जेड़ा तेरा नारा हूंदा आशिक़ पिया चवंदा याए जाम रसूल दे खुलिया बाब जाए जाम रसूल दे खुलिया बाग चामुरियाना
वेला फरिया टूट तवरा अल्लाह पाक फरमायो ज़मीन एक तो में मुने मतो रखियो फल फ्रूट रखियाल अज बाहर कर मुझे मुस्तफा जे इस्तकबाल अंबा अनारियो के वेला फरिया टूट तवरा वलटन वीर वसायाला खुलिया चम्मन चौधर जाए जामर गोलते खुलिया बाग घर अगन मुल्क मखलूक हुई न को जिन्नो बशर अगना मुल्क मखलूक हुई न को जिन्नो बशर काफ कलम अग कुन हाला न का ज़ेरो ज़बर जाए जामर गोलते खुलिया बाग रसूल दे खुलिया बाग घर और आसमाते पथरियों फर्शों पत्थर महबूब आयो पेपर वरी मेराज जी तैयारी मुझे शुरू थी महबूब मोटी दो मथे ओ अर्श ज़मीन आसमाते पथरियां फर्शों पत्थर तारन ताबत का कयाला मुर्क्या शम्सो कमर जाए नाम रसूल दे खुलिया बाग घर जाए जाम रसूल दे खुलिया बाग तुझो जिक्र मुझो जिक्रा जेको तुझो शान गाईंदो समझ मुझो वेठो शान गाए जेको तुझी फरमा बरदारी कंदो समझ रब जी फरमा बरदारी पियो करे जेको तोखे पुकारींदो समझ मूंखे पियो पुकारे असां तुंहिंजे ज़िक्र खे ईअं बुलंद करे छॾियो पर إن الله وملائكته يصلون على النبي मुंहिंजा माण्हू हिकिड़ो दौरे रोईंदो जंहिंमें सभु फना थी वेंदा रहंदी ज़ात मां रब करीम जी सभु ख़तम थी वेंदा सभु हलिया वेंदा फ़ख्र नाज़ एॾो बुलबुल करण कारनाए ही वण गुलाबी कैसा वफ़ादार नाहे फ़ख्र नाज़ एॾो कारनाए हीवन गुलाबी कैसा वफादार खिलायो थिजन से खिलायो थिजन से अजरुआरे हजारा व मिठा मोर मानू सारे हल्या कथा मोरा माए सारे हल्या सान रब जी थिया से रवाना रदा सान रब जी थिया से रवाना परे प्यार
अजा आस्ताना पर प्यार वारन अजा आस्ताना सुती सूरवारी प्यारे हल्या व्या मिठा मोर मनु मलाइक कौन रहंदा हुरू गुलमान कौन रहंदा का शय कान रहंदी हत्ता के मलकल मौत खे मौत ईंदो वरी मौत खे भी मौत ईंदो सिर्फ अल्लाह रहंदो हय्युल क़य्यूम अज़ली अबदी रब हूंदो अल्लाह फरमाए थो मुंहिंजा राणा उन टाइम मुझो जिक्र बंद होंदो नमाज़ूं नज़र कोन ईंदियूं मस्जिदूं नज़र कोन ईंदियूं कलमूं नज़र कोन ईंदो मुंहिंजी संदसि ख़ुदि तारीफ़ करण वारा कोन हूंदा केरु मुंहिंजी तारीफ़ कंदो न मुंहिंजी तारीफ़ रुकिजी वेंदी मुंहिंजो जिक्र रुकिजी वेंदो मगर मुंहिंजा मुस्तफ़ा मां रब तोसां वाइदो थो कयां मां त हूंदुसि मां बका वारो आहियां मुंहिंजो जिक्र हले या न हले तोते सलात मोकिले तुंहिंजो शान हलाईंदो सुभान अल्लाह तुंहिंजो जिक्र बंदि कोन थींदो मुंहिंजो थिए त थिए तुंहिंजो जिक्र हलंदो तोते सलात मोकिले बाक़ी रही ॻाल्हि मुंहिंजा महबूब तव्हां था चओ त जिक्र मुंहिंजे रब जो घणो वॾो आहे शिकायत पर अल्लाह पाक फरमाए थो मुंहिंजा महबूब मुंहिंजो जिक्र मखलूक करे थी जानवर कनि था हर शइ मुंहिंजो जिक्र करे थी पर मां वरी तो आमना जे लाल जो जिक्र कंदो आहियां सभिनी जा जिक्र मूं रब जे जिक्र सां थोरी पुॼंदा जिक्र बि अहिड़ो अल्लाह से पंहिंजे महबूब जो मीलाद अहिड़ो बयानु कयो आहे चवनि था त क़ुर हदीस मां साबित कयो अचो وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّن كِتَابٍ وَحِكْمَةٍ अल्लाह पाक फरमायो त मुंहिंजा महबूब यादि फरमा उहो जलसो जंहिंजो बानी जंहिंजो करण वारो मां रब्बुल आलमीन हुयोसि जंहिंजी सिदारत तो रहमतुल आलमीन जी हुई जंहिंजो मौजू हो ज़िक्र मुस्तफ़ा मीलाद मुस्तफ़ा ॿुधण वारा जलसे में हाज़िर थियण वारा आम माण्हू कोन हुआ जिन इंसान आम कोन हुआ हूरूं परियूं कोन हुयूं उन तुंहिंजे ज़िक्र मीलाद वारे जलसे में 1.25 लख नबी वेठा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह रसूल अलैहि या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों